पासे मूंखे अपडेट कंदा हलूं। सूबाई वज़ीर इस्माइल राहू पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध में 1965 ऐं 1971 में छॾियल मुतरका मिल्कियतूं नीलाम थियण न ॾींदासीं। बंगाल ऐं ॿियनि पारां सिंध में छॾियल मिल्कियतूं रुॻो सिंध जी आवाम जूं आहिनि। छॾियल मिल्कियतूं वफ़ाक़ी सरकार या कंहिं जे पीउ जूं न आहिनि। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी कमेटी गैर कानूनी आहे। रद्द कयूं था। वफ़ाक़ी हुकूमत में वेठल साज़िशी टोलनि जा नापाक इरादा नाकाम बणाईंदासीं। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जी अवाम भारत मां आयल मुहाजिरनि खे भलीकार चयो, दिलि में जॻह ॾिनी, पर हाणे सिंध खे आलमी यतीम खानो बणिजण न ॾींदासीं। इन हवाले सां अपडेट्स मालूम कंदासीं। कराची मां नजीब नाइटकार। जी नजीब, ॿुधाइजो सूबाई वज़ीर जो वधीक छा चवणु हो? जी बिल्कुल, सिंध हुकूमत वफ़ाक़ खे उहे ज़मीनूं ॾियण खां इनकार करे छॾियो आहे जेके 1965 खां 1971 ताईं हिते जेके रहंदड़ मुख़्तलिफ़ हिंदू हुया ऐं उन खां अलावा जेके बंगाली हुया जेके ज़मीनूं पंहिंजूं छॾे करे ॿियनि मुल्कनि ॾांहुं विया, उहे ज़मीनूं जेको आहिनि उनखे मतरूका ज़मीनूं चयो वेंदो आहे। उहे ज़मीनूं वफ़ाक़ पारां हिकु कमेटी जोड़ी वई आहे जंहिं तहत उन ज़मीननि जो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं उहे ज़मीनूं वफ़ाक़ पाण जेको आहे उन्हनि जी नीलामी कंदो। पर सिंध हुकूमत इन फ़ैसिले ते इतराज़ कयो आहे। सिंध हुकूमत चयो आहे त इहे ज़मीनूं जेको आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध हुकूमत कंहिं बि सूरत हिन ज़मीननि तां हथु न खणंदी ऐं हीअ ज़मीनूं सिंध हुकूमत पंहिंजनि खातनि लाइ इस्तेमालु कंदी ऐं पंहिंजनि माण्हुनि लाइ इस्तेमालु कंदी। इन जे करे वफ़ाक़ अहिड़ा को बि फ़ैसिला न करे। हुन चयो त MQM ऐं PTI जेको आहे मुसलसल सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ जेको आहे फ़ैसिला कनि पिया। इस्माइल राहू इहो चयो आहे त असां कंहिं बि सूरत अहिड़े फ़ैसिले खे क़बूल न कंदासीं। सिंध को यतीम खानो न आहे। अहिड़ियूं मतरूका ज़मीनूं ॿियनि सूबनि में बि आहिनि, पर उन लाइ का बि कमेटी जोड़ी न वई आहे। सिर्फ़ु सिंध लाइ अहिड़ी कमेटी जोड़णु जेको आहे बिल्कुलु असांखे क़बूल न आहे। हुन चयो त शेख रशीद चयो त गैर मुल्कियुनि खे 14 अगस्त ताईं मुल्क खां ॿाहिरि कढियो वेंदो, पर हींअर ताईं उते अमल न थी सघियो आहे। वफ़ाक़ हींअर ताईं सिंध खे कुझु बि न ॾेई सघियो आहे ऐं अहिड़ा फ़ैसिला जेको आहिनि सिंध जे माण्हुनि खे वधीक तकलीफ़ ॾींदा। जी महिरबानी जी नजीब अपडेट करण लाइ।